अल्लाह बच फलाणी तारीख़ शादी कयो, फलाणी न कयो, फलाणी ते ही न कजो, फलाणे ते ही न वञो, ये सब ॻाल्हियूं ग़लति अथव। असांखे हज़रत रोज़े वारे जेको सबक़ ॾिनो आहे न सही, वो अहिड़ो प्यारो सबक़ आहे। वो प्यारो सबक़ कहिड़ो आहे? मुंहिंजे रसूलुल्लाह जे शरीयत वारो सबक़। कहिड़ो सबक़ आहे? चओ रसूलुल्लाह जी शरीयत पाक वारो। ऐं इन शरीयत वारे सबक़ जे करे रोज़े धणी रहमतुल्लाह जो मक़ाम आहे, इज़्ज़त आहे, मर्तबो आहे। महबूब करीम जे दीन जो ख़ादिम हो, हुज़ूर करीम जो मज़हर हो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत खे जियारण वारो हो। अहिड़ो दीन खे ज़िंदा कयईं जो मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ बुज़ुर्गनि दरगाहनि वारनि अलाह जे बाननि घणी ख़ुदा जी इबादत कई, पर पोयां यकतारा शुरू थी विया, काथे तंबूरा शुरू थी विया, काथे झंडा शुरू थी विया, काथे डंडा शुरू थी विया, काथे छा मेला मलाखड़ा लगा। पर 250 साल गुज़री विया आहिनि। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि जे दरगाह ते अॼु ताईं को बिदअत जो कमु कोन्हे, को अॼु ताईं ला इलाहा इल्लल्लाह जी लोली लॻी पई आहे। अब आहे या न आहे? बुज़ुर्ग सभु असांजा साईं, दरगाहूं असांजे लाइ सभु नूर। असां मुंहिंजा दोस्त हज़रत नबी करीम जे उम्मत जे आशिकनि सभिनी जा ग़ुलाम हूं। पर मां तोखे अॼु बि ॿुधायां थो, जाथे रोज़े वारे जो फैज़ हूंदो इंशा अल्लाह ताला उते का बुराई कान हूंदी। चओ आमीन। हज़रत रोज़े वारे अहिड़ो त पंहिंजे रब खे राज़ी कयो आहे, अहिड़ो त पंहिंजे रब खे राज़ी कयो अथई, अहिड़ी त का जमात जे लाइ दुआ घुरी आहे। जंहिं जाइ ते रोज़े धणी जी निस्बत आहे, उन जाइ ते रसूलुल्लाह जी शरीयत अॼु बि मौजूद आहे। न धड़को न थी, महबूब जो दर न छॾ। छो महबूब खां पुठीरो थियो आहे? इन दर खे पकड़ वठ, अहिड़ो मज़बूत वठो जो इंशा अल्लाह तबारक व तआला बेटा ऐसा कयो त हली ईंदुमि होत पर आऊं बि अॻ भरी थियां। मतां चवे बलोच त कमीनीअ मां की न थियो। असांजे मथां रोज़े वारे जूं घणियूं महिरबानियूं आहिनि, पर तुंहिंजे मथां बि फर्ज़ आहे त तूं निस्बत खे जोड़ियूं अच, ताल्लुक खे ॻंढियूं अच। मुंहिंजा प्यारा दोस्त, इन ताल्लुक खे ॻंढींदे यकीनन ॻाल्हि आहे हिन दुनिया में बि तोखे महबूब कोन छॾींदो, आख़िरत में बि कोन छॾींदो। हिकिड़ो नकुल तोखे मलफूज़ात जो ॿुधायां, मुंहिंजे दिलि ते तरे पियो, सलात पढ़ तोखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। मोहब्बत सां वरी ॿियो दफ़ो दुरूद पाक बुलंद आवाज़। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम। बाबा थका त न आहियो? अञा हलऊं न सही? पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, या मज़े जी ॻाल्हि कान्हे। मूं तव्हां खां घटि में घटि 20 दफ़ा पुछियो आहे त थका त न आहियो, थका त न आहियो। तव्हां हिकिड़ो दफ़ो बि नथा पुछो बको। तव्हां बि त पुछो बाबा तूं त कोन थको आहीं। 100 को वारो त थकबो न बाबा दी। थका त न आहियो न भला बा? अभी मूंखां नथा पुछो। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ो त ॻाल्हि कयां तव्हांखे। अल्लाहुम्म सल्लि व सल्लिम अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व सल्लम। हज़रत रोज़े वारनि जो हिकिड़ो नक़ुल मलफूज़ा शरीफ़ में ईंदो आहे त पाण फरमाइनि था त हिकिड़ो बादशाह हो, उन बादशाह जे शहर में हिकिड़ी भंगियाणी रहंदी हुई। अब आप भंगी ॾिठा अथव न? पेसे रोज़े वारनि खां हिकिड़े माण्हू पुछियो हो, साईं भंगीअ जी कुठी हिलाल या हराम? भंगी जेकॾहिं कुहे उनजी कुठी हिलाल या हराम? पीर साईं फरमायो त अबा भंगी वॾो था पुछो या भंगी नंढो था पुछो? वॾे भंगी जी कुठी था पुछो या नंढे भंगी जी? फ़कीरनि चयो क़िबला इहा ॻाल्हि असांखे ख़बर कान्हे, नंढो केरु वॾो केरु। पाण फरमाइनि था त नंढो भंगी त उहा जेको ॻोठ खे ॿुहारी ॾींदो आहे, नालियूं सफ़ा कंदो आहे, गंदगियूं कढंदो आहे, उहा नंढो भंगी। साईं भला वॾो भंगी केरु आहे? पाण फरमाइनि था वॾो भंगी हुआ जंहिं दीन खे छॾे अल्लाह खे रंजायो आहे, दुनिया जे कढ लॻी पियो आहे, अल्लाह ई अल्लाह जे हबीब खे विसारे वेठो आहे, वॾो भंगी हुआ। हाणे मूंखां फतवा पुछो त नंढे जी हलाल या वॾे जी हलाल? फ़कीरनि चयो क़िबला तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाणे। मुंहिंजा दोस्त, उन शहर में, बादशाह जे शहर में हिकिड़ी भंगियाणी रहंदी। केरु रहंदी अदा? बादशाह सलामत हिकिड़े ॾियारे पंहिंजी सवारीअ ते शहर खां ॿाहिरि निकितो। बादशाह नौजवान आहे, हसीनो जमील आहे,
रोज़े वारा फरमाइनि था माई बुहारी पहिरणी जो माई बुहारी जी बादशाह जी सवारी लंघी आहे माईअ जी जमल बादशाह ते नज़र पइजी वई त माईअ जा हौसला ख़ता थी विया बुहारो छॾाए वियो माई बादशाह जे मथां फिदा थी पई हिन खां पंहिंजो धंधो विसामजी वियो अज़ीज़ क़रीब विसरी विया पंहिंजी दिलि लुटाए बादशाह जे मथां आशिक़ थी रोवण शुरू थी करे जे त छा बादशाह छा मां भंगियाणी वरी बादशाह हज़रत रोज़े वारा फरमाइनि था त साल गुज़री विया खाइण छुटो पीअण छुटो माईअ जो धंधो छुटो बादशाह खे जन न का कनि ख़बर न का चार हीअ पंहिंजे मुंहं ते रोईंदी आख़िरकार कंहिं माण्हूअ बादशाह खे वञी ॿुधायो त क़िबला तव्हांजे शहर में फलाणे महले में हिकिड़ी भंगियाणी थी रहे उहा तव्हांजे लाइ रोई रोई अंधी थी पई आहे साल गुज़री आहे अथसि अव्हांखे ख़बर बि कान्हे का पर हूअ मरे थी बादशाह खे रहम अची वियो बादशाह जो हुनखे वठी अचोसि हज़रत रोज़े वारा फरमाइनि था जंहिंमहिल भंगियाणी खे वठी आया त हुन बादशाह हुकुम फरमायो हिनखे वेस वॻा पारायो हिनखे गह गठा पारायो हिनखे रेशमी कपिड़ा पारायो हिनखे सींगार करायो हिनखे अतुर अंबीर मखियो माईअ खे सींगारे करे बादशाह सलाम थो फरमाए ओ भंगियाणी अॻु में तूं भंगियाणी हुई हाणे गणती न कर अॼु खां पोइ तूं राणी तख़्त ते वेह मां तोखे तख़्त ते थो विहारियां ऐं तख़्त जी मालिकाणी थो बनायां हज़रत रोज़े गणी रहमतुल्लाह अलैहि जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जंहिं महिल बादशाह हुनखे गह गठा पाराए तयारु कराए राणी बणाए तख़्त जे मथां विहारियो आहे त बि साॻी माई रोए पई अखियुनि मां नार वहनि पिया बादशाह सलामत फरमाइनि था ॾे ख़बर अॻे त रोनी पी जो मां तोखे कोन मिलियो हुउसि अॼु वरी मां मिलियो हाणे त रोई छो थी ख़बर कहिड़ी आहे ॻाल्हि थी करे क़िबला साईं ओ बादशाह सलामत रोवां इन्ही जे करे थी पई त मां तोॾे लखे नज़रूं खयूं पर उहा भंगियाणीअ जी भंगियाणी रहिजी वयसि तो मुंहिंजे मथां हिकु नज़र खई आहे त मूंखे राणी बणाए छॾियो थी कुर्बान तुंहिंजे निगाह तां वञा जो मुंहिंजे लखुनि नज़रुनि तोॾे ॾिठुमि पे पर मुंहिंजे लखनि निगाहुनि मूंखे भंगियाणी जो भंगियाणी रखी छॾियो पर तुंहिंजी रुगो हिकिड़ी निगाह थी वई त मां भंगियाणी मज़ा राणी बणिजी वई आहियां हज़रत रोज़े वारो फरमावई तो यादि रखजांइ तुंहिंजूं केतिरियूं बि निगाहूं हुजनि पर तुंहिंजे मथां कंहिं अलाह वारे जी निगाह थी वञे त हिकु निगाह सां तुंहिंजा बेड़ा ई पार थी आहे न आहे जंहिंजे मथां निगाह थिए जंहिंजे मथां करम थिए जंहिंजे मथां महिरबानी थिए पर थींदी निस्बत सां थींदी ताल्लुक जोड़ण सां प्यार हूंदई मोहबत हूंदई अक़ीदत हूंदई इंशा अल्लाह तबारक व तआला तोखे कोन छॾींदा त मां अर्ज़ पे कयो त उम्मती रसूलुल्लाह जा जेको महबूब जंहिंजे लाइ जहान सिकंदो हुयो ऐं मुरीद हज़रत रोज़े वारे जा ऐं हज़रत रोज़े वारे फरमायो आहे त मां पंहिंजे जमात खे उहे 4 तस्बीहूं ज़िक्र जूं ॾसियूं आहिनि अल्लाह पाक जॾहिं अर्श ठाहियो हो पीसे रोज़े वारा फरमाइनि था त अर्श खे अल्लाह चयो मलाइकनि खे त खणो पोइ मलाइक 70,000 हिकिड़ी कुंड खां बीठा 70,000 ॿी कुंड खां बीठा 70,000 टीं कुंड खां बीठा 70,000 चौथी कुंड खां बीठा रब फरमायो त चइनी कुंडुनि खां वठी मुंहिंजो अर्श मथे खणो पर मलाइकनि न खणी सघिया अल्लाह जो अर्श 70,000 चारई तरफ़ मलाइका न खणी सघिया बारे इलाह तुंहिंजो तख़्त असां खां नथो खॼे रब्बुल आलमीन जल जलालुहु मन वालू जी ज़ात बाबरकात फरमाए सभई हथ छॾियो सभिनी हथ फिटा कया ख़ुदावंद क़ुद्दूस हिकिड़े मलाइक खे जिब्रील खे फरमायो तूं जिब्रील हिन कुंड खां वठ मीकाईल तूं हिन कुंड खां वठ इसराफील तूं हिन कुंड खां वठ ऐं प्यारा इज़राइल तूं हिन कुंड खां वठ ऐं ही 4 मलाइक खणो मलाइकनि चयोसीं 70,000 हेॾां 70,000 हेॾां 70,000 चारई तरफ़ उन्हनि न कयो असां चइनि खां किथे खॼंदो हज़रत रोज़े वारा रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमायो ओ मलाइको अवी वाकई 4 आहियो 70,000 कोन आहियो पर तव्हां कुंड में हथ विझो मां रब तव्हांखे वज़ीफ़ो थो ॾसां उहो पढ़ंदा वञो अर्श खे खणंदा वञो ओ फलाणा तूं चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला सगोरा तू बी कुंड खां वठी चओ इल्लल्लाह सभई चओ इल्लल्लाह 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 ओ 3 मलाइक सगोरा तू 3 कुंड खां वठी चओ अल्लाह अल्लाह अल्लाह
चौथा मलाइकतूं चौथी कुंड खां वठी चओ हू हू अल्लाह पाक जे चइनी मलाइकनि खे ये चार ज़िक्र जूं तस्बीहूं ॾसी वियूं। हज़रत रोज़े वारा फरमाइनि था मलाइकनि कुंडुनि खां वठी करे ये चार ज़िक्र जूं तस्बीहूं कयूं त अर्श खुदा जो पंहिंजी जाइ ते वञी बीठो। रोज़े वारो फरमाए थो मुंहिंजा मुरीदो मां तव्हांखे नंढड़ को कोन छॾियो आहे, मां तव्हांखे अहिड़ो ज़िक्र ॾसियो थो वञा जो अर्श जेॾी मुसीबत किरी पएव चार तस्बीहूं ज़िक्र जूं करे दुआ घुरो तव्हांजा बेड़ा ई पार थी वेंदा। अफ़सोस आहे जो असां अहिड़ो प्यारो ज़िक्र छॾे ॾिनो, असां जमात इहो सुहिणो तरीक़ो फिटो करे छॾियो। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, अगरि इहो तरीक़ो अॼु बि कमाए त बेड़ा ई पार आहे या नाहे? अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब, खुदा जो क़ुरान थो चवे त खुदा जे ज़िक्र सां क़ल्ब खे सुकून मिलंदो आहे, माल सां न, दुनिया सां न, ॾोकड़ सां न। दुनिया दुनिया ताईं महदूद आहे, इहा दुनिया अखियुनि जो सींगार आहे, हिन दुनिया जे वास्ते आहे, पर सुकून क़ल्ब खपई त खुदा जो ज़िक्र कर, सुकून क़ल्ब खपई त खुदा खे यादि कर, दिल जो इलाज खपई त खुदा खे यादि कर, आख़िरत सवारणी थी त खुदा खे यादि कर, खुदा जे हबीब जी दामन झल। यकीनन जॾहिं अल्लाह ई अल्लाह जे रसूल खे यादि कंदे राज़ी कंदे त खुदा बि राज़ी, खुदा जो रसूल बि राज़ी त मुर्शिद बि राज़ी। सलाह शरीफ बुलंद आवाज़ सां चिठियूं तमामु घणियूं आहिनि, पर जवाब पिछाड़ी में ॾींदुसि, सम्झो था न? हाली मां पंहिंजे मज़े सां पियो हलां, ईअं ठीकु आहे न भाउ? चिठनि वारे पासे वेंदासीं त लाइन मटिजी वेंदी, तव्हां जेकॾहिं हाली पंहिंजे तरीक़े सां हलो पिया। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अर्ज़ु पियो मां कयो, रब करीम जी ज़ात मां बरकात फरमायो, कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह। आयत सगोरी जी वरी मोटी माना कयूं, ऐं मुंहिंजा नबी तूं चओ माण्हुनि खे जेकॾहिं तव्हांखे अल्लाह जी मोहबत खपे फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह, तव्हां मुंहिंजी ताबेदारी कयो त रब तव्हां सां मोहबत कंदो। मुंहिंजी ताबेदारी कीअं? नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जूं सुन्नतूं असांखे ज़िंदा रखणियूं आहिनि, हुज़ूर जे तरीक़े ते असांखे हलणो आहे। हज़रत रोज़े वारा लाड़ जे सफ़र में विया, मलफूज़ा शरीफ़ में ईंदो आहे त फ़क़ीर लुक़मान वॾो ख़लीफ़ो आहे पीर साईं जो, वॾनि ख़लीफ़नि मां हिकिड़ो आहे। ख़लीफ़ो लुक़मान साईं रहमतुल्लाह अलैह थो चवे त पीर साईं हिकिड़ी अहिड़ी जॻह ते लथा जो भूंगी ही कची ओताक ही, बरसाति जी मुंद ही, अहिड़ो मींहुं पियो जो उहा जेका पीर साईं जे ओताक में टिकियल आहे उहा बि टिमी पई। जमात सगोरी मजबूर थी पई, छा करे? बारिश ई बारिश। आख़िरकार मथां बारिश जो ख़तम थी त वरी सॼे मुल्क में गोॾे जहिड़ो पाणी बीहजी वियो। फ़क़ीरनि अर्ज़ु कयो हज़रत रोज़े वारे खे त क़िबला साईं नमाज़ जो टाइम थी वियो आहे, पढ़ूं? पाण फरमायो हाओ। पाण करीमनि खे अर्ज़ु कयूं क़िबला साईं भला पोइ हाणे नमाज़ किथे पढ़ूं? त ओताक में बि पाणी बीठो आहे, ॿाहिरि त पाणी आहे पर ओताक में पाणी आहे। हाणे इजाज़त ॾियो त ॿाहिरां दड़े तो का वारी जी ॿोरी भरे अचूं, ऐं हिते वारी विछाए पोइ तव्हांजे नमाज़ जो बंदोबस्तु कयो। हज़रत पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, फ़क़ीरो न अॼु गप में नमाज़ पढ़बी, अॼु इन जाइ ते सजदो रब खे कबो, अॼोके ॾिहाड़े जे लाइ मां मोहम्मद राशिद सालनि खां सिकियुसि पे। फ़क़ीरनि अर्ज़ु कयो क़िबला कीअं पे सिके? पाण फरमाइनि था हिकिड़ो ॾिहाड़ो आहे, नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात जुमे जो ॾिहाड़ो आहे, ख़ुतबो था बीठा पढ़ाइनि, नबी करीम जी ज़ात बाबरकात अध ख़ुतबे में हा हिकिड़ो असहाबी उथी बीठो आहे, अर्ज़ु थो करे या रसूल अल्लाह हलकल माल व हलकल अयाल, ओ अल्लाह जा हबीब माल बि मरी विया, असांजा बच्चा ॿार बि मरी विया, मदीने पाक में 10 साल गुज़री विया आहिनि, मींहुं कोन पियो आहे, रत जी धप पई अचे। ओ मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम रहमत वारो नबी, असां तुंहिंजे दरगाह में अर्ज़ु था कयूं दुआ घुर त का ख़ुदा रहमत जी बारिश वसाए। इहा हदीस पाक आहे। सहाबी सगोरे जुमे में अर्ज़ु कयो, पाण जुमे में ख़ुतबे में बीठा, मींहं जे लाइ अबा जन माण्हुनि खे मींहं जो क़दुरु आहे, तन खां पुछो त मींहुं छा हूंदो आहे। असांखे त सिम अहिड़ो बुछड़ो कयो आहे जो चऊं था ख़ुदा करे 6 महीना वाह बंदि हुजनि, पर अवी जेके थर जा माण्हू आहियो अव्हांखे पाणी जो क़दुरु घणो ई आहे। बरसाति ते ककर ते उमेद रखियो वेठा हूंदा त रब करीम करे को छमर थिए, को ककर थिए, का बरसाति थिए त को माल बि सुखियो, असीं बि सुखिया। बहरहाल मदीने तैयबा मके पाक जो मुल्क सॼो पहाड़ी आहे,
बरसाती इलाइक़ो आहे। उन सहाबी नबी करीम खे अर्ज़ु कयो त मौला मींहुं वसाए, मुंहिंजा महबूब रब खां दुआ घुर त रब करीम जी ज़ात बाबरकात असांखे मींहुं ॾिए। हाणे हिकिड़ो मसइलो ॿुधायो त पोइ अॻिते हलो। असहाबनि जो ईमान वधीक या वहाबिन जो ईमान वधीक? सहाबीअ जो ईमान वधीक या वहाबीअ जो ईमान वधीक? सवली ॻाल्हि आहे। असहाबनि जो अक़ीदो पक्को या वहाबिन जो अक़ीदो पक्को? नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। अलाह ताला फरमायो आहे त मां तव्हांखे साह जे रग खां बि वेझो आहियां। हाणे इहा क़ुरान जी आयत आहे। असहाबनि जो ईमान बि पक्को आहे। असहाबनि खे ख़बर बि आहे त अलाह साईं साह जे रग खां वेझो आहे। पोइ असहाबनि सिधो अलाह खे छो न चयो मौला मींहुं वसाए? अवा चयूं न, चवनि हा आहिनि बि वहाबिन खां पके अक़ीदे वारा। करोड़ दफ़ा ख़ुदा हुननि जो शान मथे कयो आहे, पाक जमात ही नबी पाक जी। पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हे वहाबी रुगो माण्हुनि खे गुमराह कंदा आहिनि। असहाबनि खे ख़बर हुई त मींहुं रब वसाईंदो आहे, पर वसाईंदो तॾहिं जॾहिं मुहम्मद दुआ घुरंदो। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॾाढे जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आओ या न, रब बारस तॾहिं वसाईंदो जॾहिं अलाह जो हबीब अलाह खे चवंदो। महबूब खे तॾहिं सहाबी अची अर्ज़ु कयो, हालांकि ख़ुदा खे बि सभु करे हा त करे सघे पियो। नबी पाक अलैहिस्सलाम खे अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह, जुमे में ख़ुतबे में, ऐं अलाह जा नबी दुआ घुर असां ॿुॾी वियासीं, तबाह थी वियासीं, ग़रक़ नथा थियूं, बल्कि बुख पिया मरियूं, उञ पिया मरूं, ढगा मरी विया, असां मरी वियासीं। मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जी हदीस आहे, रोज़े वारो पाण फरमाए थो त नबी पाक अलैहिस्सलाम ख़ुतबे में हथ खया। सभई जो सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह। सोणो नबी हथ खणे बेड़ा ई पार। मुंहिंजे नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात ख़ुदा पाक जे दरगाह में हथ खया। सहाबी चवे थो ख़ुदा जो कसम आहे, मुंहिंजे महबूब हथ खणी अञा मुंहुं मुबारक ते वराया, दुआ पूरी थी आहे। अञा नबी पाक अलैहिस्सलाम मिंबर तां कोन लथो आहे, अञा मिंबर ते लही हेठि कोन आयो आहे त जेतिरी ढाल हूंदी आहे, ढाल, उन ढाल जेतिरो आसमान में ककर नज़र आयो। अॼुकल्ह तव्हां ढाल कान ॾिठी आहे, अॻे ज़माने में तलवार हूंदी हुई ऐं तलवार खे बचाव जे लाइ ढाल हूंदी हुई। जे ही गोल गुल आहे न साईं, अहिड़ो अहिड़ो इहो गोल गुल हूंदी हुई। हुनजे मथां चमड़ो चढ़ियल हूंदो हो, काठ जो हूंदो हो पुठे पासे, मुठियो हुन ते चमड़ो गेंडे जो या कंहिं ॿिए जानवर जो हूंदो हो। कहिड़ी बि तलवार हुनखे लॻंदी हुई त हुनखे वढे कान सघंदी, माण्हू बचाव कंदा हुआ। हिकिड़े हथ में ढाल हूंदी हुई, ॿिए हथ में तलवार हूंदी हुई, पर नंढड़ी हूंदी हुई, बसि इन गुल खां वधीक कान हूंदी हुई। सहाबी तो चवे त रबी पाक हथ खया, आसमान में ढाल जेतिरो ककर नज़र आयो। महबूबन करीमन जी ज़ात